नमस्ते, मां छाया मेघानी तव्हां सभिनी जो सिंधी टेलीविजन ते स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठूं। अॼु मां तव्हांखे मेथी मटर मलाई ठाहिण सेखारींदीमांव। उन जे लाइ घुरिबल शयूं आहिनि तेल, पीज़, मेथी, टमाटा, लूण, सुका दाणा, जीरो, थूम, साओ मिर्च, कसूरी मेथी, मक्खन ऐं मलाई। सभिनी खां पहिरियों हिन में असां तेल विझंदासीं। तेल 1 चमचो ई विझंदासीं, छो जो असां हिन में मक्खन बि विझंदासीं न, त इन जे करे तेल 1 चमचो विझंदासीं। मक्खन असां हिन लाइ विझंदासीं छो जो हिन में खुशबू ईंदी ऐं सुठी टेस्ट ईंदी, इन जे करे। त मक्खन ताज़ो हुजे घर जो त बि हलंदो ऐं बाज़ार जो बि हूंदो त बि हलंदो। त 2 चमचा मक्खन जा विझंदासीं। हिनखे गरम थियण ॾींदासीं थोरी देरि पहिरियों। हिन में असां थूम विझंदासीं, 1/2 चमचो थूम विझंदासीं। जीरे खे सेके करे पीसे रखियो असां 1/2 कचरो, उहो विझंदासीं। 1/2 चमचो उहो विझंदासीं जीरो। अची वियो। हिन में असां साओ मिर्च विझंदासीं, 1/2 चमचो ई साओ मिर्च। पोइ हिन में मेथी विझंदासीं। हिन में मेथी विझंदासीं। मेथीअ खे पहिरियों धोई करे साफ़ करे पोइ हिन में गरम पाणीअ में टहिकाईंदासीं। हिनखे दाणा विझंदासीं, 1/2 चमचो धाणनि जो विझंदासीं। लूण स्वाद अनुसार लूण विझंदासीं। पोइ हिन में टमाटा विझंदासीं। टमाटे खे मेथीअ खे पहिरियों त तव्हां गरम पाणीअ में टहिकाइजो, जंहिंसां हिन जी करास निकिरी वेंदी। ऐं हिनखे टमाटे खे सिजाईंदासीं 2 मिंट ऐं हिनखे चङी तरह भुञंदासीं। ॾिसो हाणे भुंजी वियो आहे, टमाटो बि मिक्स थी वियो, बराबरि मेथी मिक्स थी विया आहिनि। हाणे हिन में पीज़ विझंदासीं। पिज़्ज़ा विझी करे वरी हिनखे भुञंदासीं। जीअं पिज़्ज़ा में अगरि पाणी हुजे त जीअं सुकी वञे, फास्ट गैस ते भुञंदासीं। हाणे भुंजी वियो आहे, हिन में असां मलाई विझंदासीं। मलाई विझी चङी तरह मिक्स कंदासीं, जीअं सभिनी पासे मिक्स थी वञे। ऐं ॾिसो चङी तरह भुंजी वई आहे। हाणे हिन में असां पाणी विझंदासीं। पूरो पाणी बिल्कुलु विझंदासीं, जीअं पाण में चङी तरह मेल खाइजी वञे। हाणे ये ॾिसो टेकजी बि वई आहे, मेल बि खाइजी वई आहे ऐं तेल ते बि अची वई आहे। त असांजी भाॼी तयार आहे। हाणे हिन में असां कसूरी मेथी विझंदासीं बाक़ी मथां खां। उहा छाजे लाइ? छो जो कसूरी मेथी विझण सां खुशबू सुठी ईंदी आहे।
थोड़ी विझी करे लास्ट में बस गैस बंद करे छॾंदासीं। तैयार आहे पीस मेथी मलाई में।